आउं आहियां रोल टीवी जो नुमाइंदो मिस्टर रमू ख़ान। तव्हांखे ॿुधाईंदा त हींअर आम जाम माल में जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी असां सर्वे पिया करियूं। जेके माण्हू परेशान आहिनि उन्हनि जे माल जी का वैक्सीन कोन्हे, उहा अञा वैक्सीन कोन आई आहे। जीअं पहिरियां माण्हुनि में जेको कोरोना आयो हो, हाणे जेको माल में हिकिड़ो जेको हिकिड़ो बीमारी निकिती आहे, इहा बि चवनि पिया का कोरोना आहे अलाए छा आहे। त उन सां माण्हू जेके परेशान, जेके मालवंत माण्हू परेशान आहिनि, हिकिड़ो मालवंत माण्हू हुते वेठो आहे, उन सां असां थोरो हाल अहिवाल कयूं था, ॾिसूं त हुनजा छा वीचार आहिनि। बाबा साईं सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। दोस्त नालो छा अथई? मुंहिंजो नालो बिलो बकराड़ आहे। जी तमामु बहितरीनु नालो आहे बिलो बकरार। अदा बिला बकरार, असां हिते तव्हां सां कुझु पुछण आया आहियूं। जेको हीउ माल एतिरो सारो बीठो आहे, ही माल ही मुंहिंजो कोन्हे, ॿ बकरियूं मुंहिंजियूं आहिनि, ॿ बकरियूं। हे ॿई बकरियूं तुंहिंजियूं आहिनि? जी हा, ॿई बकरियूं मुंहिंजियूं आहिनि। इहा जेकी कारी बकरी, इहा कारी बकरी मुंहिंजी आहे, ॿी उहा अछी बकरी बीठी आहे न, इहे ॿई मुंहिंजियूं आहिनि। अच्छा, मतिलबु अछी बकरी बि तुंहिंजी आहे त कारी बकरी बि तुंहिंजी आहे। अच्छा, इहे तूं बीहारींदो किथे ईअं? ए कारी या अछी? कारी? ई कारी वाड़े में बीहारींदो आहियां। पोइ इहा ॻाढ़ी? ई ॻाढ़ी पोइ वाड़े में बीहारींदो आहियां। त पोइ बाबा सही ॿुधाए न, ॿई वार में बीहारींदो ईअं? अच्छा, त पोइ हुननि खे डेली तूं केतिरो खाराईंदो आहीं, भुसो चुनो गाह वग़ैरह? कारीअ खे या अछीअ खे? बाबा अछीअ खे। अछीअ खे आउं गाह खाराईंदो आहियां। ॻाढ़ीअ खे? ॻाढ़ीअ खे बि गाह खाराईंदो आहियां। त मतिलबु ॿई गाह खाईंदियूं आहिनि न बाबा? अच्छा, त हिननि ते टोटल तुंहिंजो डेली घणो ख़र्चो ईंदो आहे? कारीअ ते या अछीअ ते? बाबा कारीअ ते। कारीअ ते ई 50 रुपया खनि ख़र्चु अचियो वञे। ऐं पोइ हुन अछीअ ते? अछीअ ते बि 50 रुपया। मतिलबु चइबो त केतिरो महांगाई जो दौरु आहे, ॿिन्ही बकरियुनि ते 100 रुपया ख़र्चु अचो वञे। अच्छा, पोइ इहे ॿई बकरियूं हिते केॾे टाइम ते वठी ईंदो इहे चारणु? कहिड़ी कारी या अछी? बाबा हींअर त ॿई बीठियूं आहिनि न, ॿिन्हीअ खे चवां पियो, ॿिन्हीअ खे। सुबुह मां 9 बजे वठी ईंदो आहियां। ऐं वापसि केॾी महिल वठी ईंदो ईअं? शाम जो 4 बजे। न त पोइ तेसि ताईं तूं हिते बुख उञ में हिते पियो हूंदो ईअं? न न, मानी आउं साण खणी ईंदो आहियां। त उहा मानी किथे आहे? उहो मानी खाईंदे या खाई ॾींदे, आउं कोन थो ॿुधायां न। न, आउं त मानी खाई आयो आहियां, पर ॾिसां पियो त तो वटि मानी आहे या कोन्हे। बाबा आउं खणी ईंदो आहियां, आउं पुठनि ते ॿधी ईंदो आहियां, पंहिंजे टाइम सां खाईंदो आहियां। मानीअ जे हवाले सां तूं छो पियो सुवाल करीं? तूं बीमारी जे हवाले सां सुवाल कर, माल जे हवाले सां सुवाल। नाज़रीन तव्हांखे ॾेखारींदा हलूं त जेकी हिकिड़ी ॿी बकरी आहे उहा हमरा साम्हूं कायो वञे। जेकॾहिं कैमरा वारो उहा तव्हांखे बकरी ॾेखारे त अदा जेकॾहिं उहा तुंहिंजी बकरी तूं हमरा केरु कायो वञे? मज़ाक न कर यार, तूं टीवी वारो ईअं तूं मूंखां सुवाल कर, जवाब कर, परेशान कोन करीं तूं मूंखे यार। इहे बीठियूं आहिनि बकरियूं। हूअ जेकी बकरी ॻाढ़ी जेकी हिन जो या मुंहिंजी आहे या हिनजी न आहे, उहो ॿिए के धणी जी आहे। हीउ जेको हिते वेहंदो आहे, परायो माल ॾिसंदो आहे ऐं पंहिंजूं करे बकरियूं त हमेशह काए वेंदो आहे। हिन माण्हूअ खे जो चहिरो ॾिसो, हिनखे असां बेनक़ाब कयो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको हमरा आहे बिलो बकरार, हिनजी असांखे घणनि ॾींहंनि खां हिकिड़ी खुफ़िया रिपोर्ट मिली हुई त हीउ हिते पराए माल में अची वेहंदो आहे ऐं चवंदो आहे त हीउ मुंहिंजो माल आहे ऐं परायो माल काए वेंदो आहे। हिन करे असां हिनखे पुलिस जे हवाले कंदासीं। हाणे तूं छो भॼे थो? हीउ जेको माल आहे इहो तो चवंदो मुंहिंजो हो न। इहे कारी, इहे कारी या ॻाढ़ी? हाणे लो इहो पुटु, इहो वठी था हलूं थाणे ते। जी नाज़रीन, इहो हो बिलो बकरार जेको वॾो नामी गिरामी चोर आहे, जेको माल जो धनार्दन आहे, पर पराए जेको माल चरंदो आहे हुन में अची वेहंदो आहे ऐं चवंदो त इहो माल मुंहिंजो आहे। अॼु तव्हां हुनजो चहिरो ॾिठो, हीउ जिते बि तव्हांखे मिले त हिनखे महिरबानी करे पुलिस हवाले कयो। महिरबानी।